ज़हर ज़िंदगी पराए काज में छोरी इएं पे नची तू ॾिसी आ न जमिया छोरी होशन का निकरी वई। ओ साईं हिन अखियुनि सभु कुझु ॾिठो वो शर्म कम जो कंधु हेठि हुयो। हिन चोरीअ त सॼे ॻोठ में मूंखे कंधु खण जहिड़ो न आहे छॾियो। हाँ अदा ॻोठ में त हूं तुंहिंजी वॾी इज़त आहे, बाक़ी मूं तुंहिंजी इज़त ख़राब करे छॾी आहे। इहा ॻाल्हि कंदे तोखे शर्म नथो अचे? मां चवाई तो वात बंद कर। छोरा होश कर होश। छो अची भेड़ जे पोया हथ धोई पियो चंडा। घड़ी गुलाम खे अखियूं थी ॾेखारे, बाक़ी हिन खे तव्हां वात बंदि करण जे लाइ न चवंदो? माई इन ॻाल्हि खे तो चोरियो आहे न, हरू भरू गुलाम जा कन थी भरे पई मीरा जे खिलाफ। छा थी चवी पोड़ी? मूं जेका बि ॻाल्हि कई आहे न तव्हांजी साम्हूं कई आहे, पर पुठि कुझु बि न चयो। जो चई थी त मां गुलाम जा कन भरिया आहिनि। ओ छोरिया चाहे तू छोरे के चुंगू न दे, छोरो चितो थी पवंदो मुंहिंजो। ओ बाबा हरू भरू बि लालीअ जे मथां इल्ज़ाम न हणो। कंहिंजे में मां बि हुयुमि, हिननि अखियुनि सां ॾिठो आहे त कंहिंजे में ठेक ठपा बि ॾे वठी। ॿियूं छोकिरियूं नचनि त इहो सही आहे, भॼाई लाली नचे इहो बि सही आहे, बाक़ी जे मीरा नची त अदा जी सॼे ॻोठ में इज़त ख़राब थी वई हा न। हिकु ॻोठ जाऊं जेकॾहिं ओठे जे काज में मां नचुमि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॿियो त लाली छा थी छो था नचासीं त कहिड़ो गुनाह जो कमु कयोसीं? ॻोठ जी ॻाल्हि आहे, ख़ुशीअ जो कमु आहे, पर छोरी मां तोखे अदा करे मुखातिब थियां थी ऐं अदा तूं मूंखे छोरी इहो छोरी वारो लफ़्ज़ कॾहिं ख़तम थींदो? मां जेकॾहिं भाॼाई लालीअ खे धूती चवां त पोइ हिनखे कावड़ न लॻंदी? अई अल्लाह, हिन छोरी त मूंखे धूती चवण शुरू कयो आहे। मां हिन घर में हाणे हिकु ॾींहुं बि न रहंदीसां। छॾे अच मूंखे माइटनि में, छॾे अच बस हाणे जो हाणे। ओ साईं हेॾिस हीअ तो ॿुधाई तुर तूं सबुर त कर न। बाबा ॾिस त सही मुंहिंजा मिकर था ॾिस। छोरी तू भाई चुप कर, मुंहिंजी ॾाढी पटाई थी छा। सरकार हालार खान वञे पियो तव्हांजी उताक तरफ़, वॾे रही सके तव्हांजी दाह ॾियण। ठीक आहे रहसन, तव्हां हलो, मां वञा थो हालार खान खे टोपी पाराइण, जीअं हुनखे ख़बर पवे त कमाल खान जो प्लान छा थींदो आहे। जे अब्बास जो रायो इन मीरा जी तरफ़ आहे न त मूंखे पक आहे ये अलण वारा मूंखे जवाब कोन ॾींदा। अलण ई सकीना ते चवनि था सुभाणे छो इहो ॿार असां त अॼु ई लहे त ॾाढो सुठो, पर ॻाल्हि ॿुध, अलाह न करे जो इहा छोरी मुंहिंजी नुंहुं थिए, आउं इनखे नुंहुं कोन कंदुसि। अम्मा मीरा सुठी छोकिरी आहे, मुंहिंजी साहेड़ी आहे, मूंखे ख़बर आहे हुनजी। साहेड़ी आहे तॾहिं त वकालत करीस पई न, अरे आउं छा, पर अब्बास खां पुछ, अब्बास बि इनखे क़बूल कोन कंदो। अम्मा ॻाल्हि पसंद जी न आहे, बहरहाल मुंहिंजो शौक़ु हुयो पठाणी सां शादी करण जो। हाणे पठाणीअ जो ज़िक्र वरी न कजांइ। हा जे माणे राज़ी थिए त ऐं जे तुंहिंजो राज़ पोइ बि आहे त पोइ सलाह करे मीरा जो रिश्तो तो लाइ वठां। जे तव्हां ॿिन्हिनि जो रायो कोन्हे त पोइ सही तुंहिंजे लाइ का ॿी छोकिरी ॾिसूं। बाबा फिलहाल मूंखे तकड़ न आहे शादी जी। अदा पठाणी सां शादी करण लाइ त तूं भाई ॿारे छॾी, हाणे वरी चईंदो मूंखे तकड़ न आहे। वो उन करे जो पठाणी मुंहिंजे दिलि खे वणी वई हुई। अड़े है वॾी हूर जी परी आहे, जेका सवा का इनके वणे ई नथी। अड़े अब्बा ये पठाणी में रखियो छा आहे, इन खां सवा बि अलाए केतिरियूं हसीन छोकिरियूं आहिनि। सबुर कर, थोरो सबुर त कर न, पोइ ॾिस त आउं तो लाइ कहिड़ी न सोहणी शहज़ादी वठी थी अचां। तकड़ न कर भाई, हाणे अब्बास जो बंदोबस्त तूं कर, इहो ॿार तो ते आहे, बाक़ी पोइ वरी इन शानीअ जो ॿार भलाए वठंदासीं। बाबा तूं तकड़ न कर, मां तव्हांजे मथां ॿार न आहियां। हिन वक़्तु मूंखे शादी करण जो को बि इरादो न आहे। हे छोरी ॻाल्हाए त थी, ई जॾहिं तुंहिंजो अछो मथो थी वेंदो पोइ पाइण बीह। बस अल्लाह करे को तुंहिंजो सुठो रिश्तो अचे। ॾिसजांइ वेठी अब्बास खां अॻु में तुंहिंजी शादी कराईंदसि। शादी में बाक़ी कुल 2 ॾींहं बचा थी, सुभाणे अदा खां 4-5 लख वठी मुंहिंजे लाइ राज वठी आ। एतिरा पैसा मूं वटि मौजूद थोड़ी आहिनि, पटसट करणी पवंदी तॾहिं वञी कमु थींदो। अदा वॾा जेकॾहिं तो वटि मौजूद कोन्हनि त रेस वॾे खां वठी आ, तकड़ बि त उहो थो करे न त मां फसुल खणी पोइ शादी कंदुसि। अदा रईस तोखे जवाब कोन ॾींदो, पोइ ये पैसा फसुल मां कटराए वठजांसि। अदा अञा त वॾो काज करणो आ,
उनजी बि तोखे दावत हलाइणी आहे। दावत हलाइण में देर कोन लॻंदी। ॻोठ जो सॾु वञी खुदनि ॾेई ईंदो, बाक़ी ॿारनि दोस्तनि खे कुर्बान वञी मोटरसाइकिल ते चढ़ी दावत ॾेई ईंदो। मां त चवां थी ॿाहिरों सॾु न हलायो, एतिरो ख़र्च करण जी ज़रूरत नाहे। निकाह वक़्तु बदेगियूं लाहे लुकमान जो निकाह पढ़ाए कुंवार घर वठी ईंदासीं। वाह भाॼाई वाह, वाह जूं ॻाल्हियूं थी करे। भॼे मुंहिंजी शादी आहे, को कांधबो कोन्हे, जॾहिं मरा न पोइ इहे बदेगियूं लाहिजांइ। ख़ैर घुर अदा, ख़ैर घुर। अल्लाह साईं तोखे वॾी हयाती ॾींदो। तुंहिंजे काज जे लाइ मां मुंहिंजी रहिस खां पैसा वठी अचां थो, ऐं जंहिं फनकार जे लाइ तूं चवंदे न उन्ही फनकार खे घुराए तुंहिंजी वॾी महफ़िल कराईंदुसि। अदा मां त चवां थो पाण वारो यार गुलाम हुसैन उमरानी आहे न, इनखे घुराए। कोशिश कंदुसि त गुलाम हुसैन उमरानी खे घुरायां, पर जेकॾहिं इत्तेफ़ाक़ आहे उमरानी नथो अचे त पोइ ॿियो को फनकार ॾिसी वठंदासीं, पर महफ़िल तुंहिंजी कराईंदुसि ज़रूर। तूं दिलजा कर। वॾो कमीनो शख्स आहे कमाल खान जहिड़ो शैतान सिफ़त इंसान न हिन ॻोठ में ॼायो आहे न ॼमंदो। तौबा तौबा ज़ारी। आख़िर छा चयो गफ़ार खान? मूंखे बदनाम करण ऐं ॻोठ निकाली ॾियण लाइ कुझु बि करे सघे थो। कमाल खान जी दाह गफ़ार खान खे कहिड़े मुंहं सां ॾियां? जीअं ई मूं गफ़ार खान जी ओताक ते पेर पातो त कमाल खान वॾा वॾा भाकुर पे विधा, बिटा बिटा भाकुर, ऐं मूंखे मयारू ईअं पियो ॾे ॼण विछड़िया भाइर मिलिया हुजो। इहो सॼो मंज़र रईस गफ़ार खान अखियुनि सां ॾिसे पियो ऐं ईअं महसूस पियो करे त कमाल खान जहिड़ो को शरीफ़ नेक इंसान हिन दुनिया में ई न आहे। उन हूंदे जेकॾहिं मां कमाल खान जी शिकायत रेस गफ़ार खान सां कयां हा त वॾो रेस मूंखे ग़लति सम्झे हा। हाणे छा सोचो अथव कमाल खान लाइ? कमाल खान जो औंत वठण ॾाढो ॾुखियो आहे। जेसीं ताईं इहो कमाल खान खुली करे असांजे साम्हूं नथो अचे न, असां कुझु बि नथा करे सघूं। कमाल खान तव्हांखे झेड़े लाइ उकसाए थो, माफ़ करण खां पोइ इहो ई चाहे थो। वरी बि हू पंहिंजे भाउ साम्हूं तव्हांखे ॾोही ऐं पाण खे बेॾोही साबित करे। अॻी चकर इन कमाल खान खे न ॼाण त लाइ कंहिं मनी कयो। कमु एॾो पको थियल हो जो समूरा सबूत मूं ख़िलाफ़ विया। कमु करण वारे को बि पोयों सबूत न छॾियो। कमाल खान हाणे बि उहा ई रांदि पियो खेॾे। हिन भेरे बख़्श कोन कंदो सांस। ॿुधाईंदुसि हिन कमाल खान खे त हालार जी सट मुड़िस थॾे ते झट। खण कलसूम खण, कौन छो थी खणी? भरे केॾा बि वञी? मां वञा थी बाई जे घर, उनखे मिनता कंदसि त मूंसां गॾु शहर हले ॾाज जो सामान वठण। मां जेसि ताईं अचां तेसि ताईं सॼी घर जो कमु लाहे वठिजांइ। ठीकु आहे भाॼाई। छा आहे? फोन छो न पे खई? तोखे केतिरा भेरा चयो आहे त तूं फोन न कंदो कर। मां जॾहिं बि घर में अकेली हूंदसि ऐं वांदी हूंदसि न, मां पाण फोन कंदीसांइ। हाणे चओ कहिड़ो कमु आहे? इहो ई कमु। तो छा सोचो? ॾाढो ॾुखियो कमु आहे, मां कोन करे सघंदी हुअसि। सुभाणे कीअं बि करे अचिजां, तोसां कुझु ॻाल्हाइणो आहे। कमाल हिते शादी जी तयारी लॻी पई आहे, त घर खां ॿाहिरि निकिरणु तमामु ॾुखियो आहे। जेकॾहिं तूं चाहीं थी पाण ॿई शादी कयूं त पोइ तोखे सुभाणे हर हाल में अचणो पवंदो। कमाल कमाल मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। हिनखे कीअं सम्झायां त मां केॾी मुश्किल में आहियां। अमा शानी चङो थियो जो तूं आई, तोखे धी पठाणी ॾाढो यादि पई करे। ॿुध मीरा खे न वठी आई आहे छा? मीरा तयारी में हुई, थी सके सुबुह जो अचे या शाम जो अचे। अमा शानी लाइ ऐं मूं लाइ चाहे त करे अचे। न न चाची, तू का भी तकलीफ़ न कर। इन में अमा तकलीफ़ जी केड़ी गाल आ? हां तहां भई पाण में वेही कचहरी कयो तेसी मां चाहे ठाए थी वठा। सही आ? छोरी मुखे पूरी पक हुई त तू इन रिश्ते ते कॾहिं भी राज़ी कोन थींदी। किथे वो छिछोरो लुकमान ऐं किथे तू
पोइ बि तूं हुन सां शादी करींदी। इनकार करे छॾी आन रिश्ते खां त उन घर में तूं कॾहिं बि ख़ुशि कान रही सघंदी आहे। शानी, मूंखे पंहिंजी ख़ुशी खां वधीक ॿाहिरनि जी इज़त प्यारी आहे। बग़ैर सोचे सम्झे तुंहिंजे भाइरनि तोखे भाई में उछले छॾियो, तूं वरी चवीं थी मुंहिंजा भाइर। ॾिस शानी, मां हिते पंहिंजे भाइरनि जे ख़िलाफ़ हिकिड़ो लफ़्ज़ बि बर्दाश्त न कंदसि। ॿियो त को बि जल्दबाज़ी ऐं तकड़ जो फ़ैसिलो न आहे, ऐं ना ई मूं मथां को मुंहिंजे भाइरनि ज़ोर रखियो आहे त मां पाबंद आहियां। ऐं मूंखे पंहिंजे भाइरनि जे मथां एतिरो यकीन आहे, जे मां इहो वनवाह ख़तमु करे शादी खां इनकार करे छॾियां न त मुंहिंजा भाइर कोन पुछंदा मूंखे, ऐं खिलंदे खिलंदे मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल कंदा। एॾो भाइरनि खे न पढ़ाए, जेकॾहिं तूं ईअं करी न तुंहिंजा भाइर तुंहिंजी मुंडी मरोड़े छॾनि। छोरी, सभिनि जा भाइर तुंहिंजे भाइरनि जहिड़ा न आहिनि। हाणे बात बंदि करे वे। बाबा अगी से बाबा तुझे किसे मत अरो छोड़ पाई क्यों राम मां देवन तो जाए पैसा कार्य करनी है मिठी। हो मां पठाणी वनवा में बैठी आई, सब साड़ियूं उन सां मिली आयूं आहिनि, हिकु मां ही रहल आहियां। हाणे जेकर मां उन सां मिलण वञा त अम्मा कुझु न कुझु त वठी वञा न, जे हथे खाली वयसि त सभु मूं ते खिलंदियूं कोन। मुझे पारे में अटे लपा है, चई ते न्याय उहा खयो वन। वडी सखी थी वई आई, ॾेई त फ़कीरन के भी अटे लप कोन थी। भले वेचारा दर खड़काए खड़काए भले दर में मथो आणी फाड़े विचन। अम्मा मां 100 रुपयो टारे रखियो खंडरो ऐं पतीअ जे लाइ। अचे हे तूं वटि साहेड़ीअ लाइ जेको वणई वञी वठी वञजांइ, बाक़ी असां ॼाणू असांजा भाग। 100 बाबा ये सवाल असा सदाई दरिया जिया चाड़ सदाई खिलंदी कुॾंदी रही। असांजे हिस्से जो ख़ुशियूं मालिक साईं तोखे नसीब करे मुंहिंजी अम्मा। असांजे नसीबनि में ख़ुशियूं आहिनि काथे जो तूं न्याणीअ खे बेड पियो करी, रुगो दर्द ई दर्द। ॾुखनि पीड़ावनि ऐं सूरनि को सवा असांजी क़िस्मत में ॿियो छा आहे? सकीना तो बि शुक्र आहे मालिक जो, असांजी ज़िंदगी खणी ॾुखनि में ॾोजनि में गुज़री आहे, पर असांजे हिस्से जूं ख़ुशियूं खणी मुंहिंजी मीरा त जीए पई न, ऐं मीरा जे चेहरे ते सदाई मुर्क आहे। हमेशह भाई भाॼाई जा ताना ॿुधण खां पोइ बि कॾहिं हुन पंहिंजो मुंहुं न गुंजायो आहे। मालिक कंदो सदाई मुर्कनि में खिलंदी रहंदी। आमीन आमीन। अब्बास दुकान ते वेंदे? केड़ो लाचार मूंखे जो तुंहिंजे वखर वठण लाइ दुकान ते वञा? सफ़ा को निभागो ॿार आहीं, जेकर मुंहिंजो भाउ अहिड़ो हुजे उहो त मूंखां ई वधीक आहे। हा उहो त आहे, पर ॾिस अब्बास तूं त निभागो न थी न। वञ हाणे वञी मूंखे सामान वठी आणे ॾे। दुकान तां वठी अचां पोइ भला संगत रखंदी? जेको बि तोखे कमु चवंदी आहीं पहिरियां इहो लफ़्ज़ चवंदो आहीं, संगत रखंदी आहीं। हा निभागा मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, मीरा तोखे एतिरी सस्ती हथाई आहे छा? इते ई बीठो धूड़ पाए, मां वञा थी। बी तकड़ी न थी, ॿुधाए छा वठणो थी? ठीकु आहे, हीअ थी 100 रुपयो, वञी मूंखे हिकिड़ी 40 वारी बोतल आणे ॾे। उहा त हाणे 50 रुपए थी वई आहे, 40 रुपए में किथां मिले थी? हल 40 वारी बोतल 50 रुपया, हिकु धक में 10 रुपया मथे। दुकानदार भी वाह जी गरीबन जी खल था लाहिन। खैर वठणी त आहे न। अब ठीक है, तू इएं कर, हिकिड़ी 50 वारी बोतल ऐं हिकु 20 वारी फारी वठी अच, ऐं बाक़ी घणा बचंदा? लख खन बचंदो। अब्बास हाणे छॾ मजाक खे। ये 3 बचंदा, ॿिया घणा बचंदा? 50 जी बोतल, 20 जी फारी ऐं 30 जूं तू चहरी चिप्स वठी अचजा। एडो खर्च पे करी, मेहमान अचणा थी जा। एडो खर्च त नाहे अब्बास, पर पंहिंजी वसियत खां वधीक कयो आहे। साइडी वनवा में वेठी आहे न, हुन सां मिलण बि त वञणो आहे। तू ॿुधाए, शानी वई आहे हुन सां मिलण जे लाइ? अधी शानी त सुबुह खां ॾें वेला अञा उते हूंदी। भला इहो त ॿुधाए, शानी पठाणी जे लाइ छा वठी वई आहे? अधी शानी त शहर खां 300-400 जो फ्रूट घुरायो ऐं 150 जी बोतल बि। हा तव्हां त थियो अमीर माण्हू,
मां त पंहिंजी वसियत हार वठी वेंदसि न। हाणे वञ जल्दी। वञा थो वञा, खेला न ॾे, छिती थी। ॻाल्हि ॿुध, बोतल थधी वठी अचिजां ऐं जल्दी वरण जी कजां। ॾाढो मुश्किल सां हिते पहुती आहियां। जेको चवणो अथई ॿुधाए, थी सघे पाण वरी न मिली सघूं। ईअं सम्झ ही पंहिंजी आख़िरी मुलाक़ात आहे। न कुलसुम, ये असांजी आख़िरी मुलाक़ात न आहे। तो ई मां ज़िंदगी जी शुरूआत हींअर कई आहे ऐं तूं अलविदा थी चईं। कमाल, तो जेको कमु चयो आहे उहो न थी सघंदो, छो त एतिरो वक़्तु बचियो ई न आहे। कुलसुम, जेकर मां तोखे वक़्तु वठी ॾियां ऐं इहा शादी न थिए त पोइ? छा तूं अदा जी शादी रोकराए सघीं थो? हा कुलसुम, तोखे पाइण लाइ मां कुझु बि करे सघां थो। इहो नामुमकिन आहे त अदा जी शादी रुकजे। सुबुह जो अदा जो निकाह आहे, तो पोइ शादी कीअं रुकंदी? इहो मुंहिंजो कमु आहे कुलसुम। तूं रुगो वाइदो कर त जेको कमु मूं तोखे चयो आहे उहो कंदीअ जॾहिं तुंहिंजे भाउ जी शादी न थींदी ऐं रॿनि वारा रिश्ते ॾियण खां इनकार कंदा। पंहिंजी भेण खे वरवाह मां उथारे ऐं तव्हांजी जंज खे पंहिंजे दर तां मोटाईंदा। उन खां पोइ छा तुंहिंजा भाइर तुंहिंजो परणो रॿनि सां कंदा? कमाल, मूं तोखे चयो न त अधा वारनि खां मुंहिंजो रिश्तो घुर ऐं उन वक़्तु तो डराई कई, पर हाणे कुझु बि नथो थी सघे। इहे तुंहिंजूं अजायूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे तुंहिंजी कंहिं बि ॻाल्हि ते एतबार न आहे। मूंखे तूं विसारे छॾ, मां बि तोखे विसारण जी कोशिशि कंदसि। वक़्तु असांजे हथनि मां निकिरी चुको आहे। कुलसुम, तो अञा कमाल खान खे सुञातो ई न आहे। कमाल खान उहो कारीगर आहे जेको कॾहिं पंहिंजो वेर न आहे छॾींदो, कॾहिं न। थोड़ी स्माइल कर। पठाणी, तुंहिंजे चेहरे मां नथो लॻे त तूं हिन शादीअ मां ख़ुशि आहीं। मीरा, जेका शादी पंहिंजी ख़ुशी सां कई वेंदी आहे न, उनमें ख़ुशियूं शामिल हूंदियूं आहिनि, ऐं जेका शादी ख़ानदान जी ख़ुशी लाइ कई वेंदी आहे न, उनमें ख़ुशी जी न हौसले जी ज़रूरत हूंदी आहे। मूं त सम्झियो हो त तूं पंहिंजी ख़ुशियुनि जे लाइ हिन मुआशरे सां बग़ावत कंदी आहीं, पर तूं त हिकु रिड मिसल निकिती आहीं, बग़ैर कुझण जी क़ुर्बान थी थी। माण्हू केतिरो बि पत्थर दिल हुजे, पर कॾहिं बि पंहिंजे रत जे रिश्तनि सां बग़ावत न आहे कंदो। जेकॾहिं मां पंहिंजी ख़ुशी जे ख़ातिर रत जे सभु रिश्तनि खे ठुकराए छॾियां त पोइ मूंखां वधीक अनापरस्त ॿी का बि औरत न हुजे आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह, तूं त पूरी औरत बणिजी वई आहीं। तुंहिंजे अंदर जी छोकिरी त सफ़ा मरी चुकी आहे। वाह वाह। हा मीरा, ही जॻह ई अहिड़ी आहे जिथे मां वेठी आहियां। हिते विहण सां वजूद मां नंढपण जूं समूरियूं यादूं ग़ाइब थी वेंदियूं आहिनि ऐं वजूद में हिकु मुकमल औरत समाइजी वेंदी। पोइ वनवा जा इहे चंद लम्हा छो न हुजनि, ही लम्हा हिकु छोकिरी खे औरत बणाए वेंदा आहिनि। जॾहिं न तूं मुंहिंजी जाइ ते वेठी आहीं त तुंहिंजे वजूद मां ही सभु भाराणियूं शरारतूं विञाइजी वेंदियूं। तुंहिंजूं इहे ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ मुंहिंजो त शादी त रोई खजी वियो आहे। गुरबत त भले गुरबत सही, पर ॾिस न केॾी न हसीन ज़िंदगी आहे मुंहिंजी। जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हियुनि में थोरी बि सचाई आहे न, त पोइ भले कुझु बि थी वञे, मां शादी कोन कंदसि। मां पंहिंजी हिन हसीन ज़िंदगीअ खे कॾहिं बि अलविदा कोन चवंदसि ऐं पंहिंजी सॼी ज़िंदगी ईअं ई बालकपण में गुज़ारे छॾींदसि। काश मीरा ईअं हुजे हा, पर ईअं करणु नामुमकिन आहे। हिकु न हिकु ॾींहुं तूं पंहिंजे हिन नंढपण खे अलविदा चई मुकमल औरत जी चाढ़ी ते कदम ज़रूरु रखंदी। पर हा, उन ॾींहुं वनवा में तोसां मिलणु मां ज़रूरु ईंदसि। त उन ॾींहुं तूं पंहिंजा नंढपण यादि करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ, त मां ॾिसंदमि त तुंहिंजा लफ़्ज़ तुंहिंजो केॾो साथ था ॾियनि।
अधे लुकमान जो वॾो ज़ोर आहे त महफ़िल करायूं, पर रईस वॾा तव्हां खां सलाह वठण आयो आहियां त महफ़िल करायूं या न करायूं, तव्हां सुठी सलाह ॾियो। पुठा हरू भरू ख़र्चनि में न पव। मां चवां थो त सादगीअ सां शादी कराए छॾ। उठा रईस बाबा सही थो चए, अॼु वक़्तु न आहे महफ़िल कराइण जो। माण्हू त राग ॿुधनि ई कोन था, जे अचनि बि अथा त रुगो शरारतूं ई शरारतूं था कनि। इहो मां त सम्झां थो, पर लुकमान खे केरु सम्झाए? लुकमान खे ज़िद तां तव्हां लाहियो। मां कोशिशि कंदुसि त मञे वञे, पर जेकॾहिं नथो मञे त तव्हां नाराज़ न थीजो, महफ़िल कराईंदासीं। बाबा मां तव्हांजे ख़ुशियुनि में नाराज़ छो थींदुसि? मूं त रुगो तव्हांखे सलाह ॾिनी ख़र्च खां बचाइण लाइ। साईं उठो बि सही थो चए, हिन वक़्तु लुकमान उठ ते वेठल आहे, उनखे केरु लाहे? हिकिड़ो ॿियो कमु बि हुयो रईस वॾा, कुझु पैसनि जी मदद कयो, हथ सोड़ो आहे, फ़सुल में कटे वठिजो। पुठा घणनि पैसनि जी ज़रूरत अथई? पोइ बि 3 खन त ज़रूरु खपनि। छा हिननि मां तुंहिंजो गहो चढ़ी वेंदो? कुझु पैसा घर में पियल आहिनि, मड़े कमु निकिरी वेंदो। पुठा ॻाल्हि ॿुध, चेक ॾियां या कैश? चेक न ॾियो, रोक ॾियो। केरु वठंदो? बैंकनि ते चक्कर ॾींदो। जे रोक रक़म हूंदी त वज़ीरा खे ॾेई जान छॾाईंदुसि, वञी पाण वञी सामान वठंदी बाज़ार जो। पुठा रुगो 2 मिंट वेह, कमाल खान अचे त चवांसि तो घरां खणी अचे। जे वधीक पैसनि जी ज़रूरत हूंदी न त ॻाल्हि कर। ॻाल्हि फ़िलहाल ज़रूरत पई त ज़रूरु वठंदुसि। ठीकु। जी अम्मा, तो वटि पठाणीअ जो नंबर आहे? हाँ अम्मा आहे। इहो मूंखे लिखी त ॾिजाए। लिखी ॾियां? पर तूं काॾे कंदी आहे? रईसाणीअ घुरियो आहे, चए पई छोकिरी वनवा में वेठी आहे, घरां निकिरण थिए कोन थो, इन करे हुन सां फोन ते ॻाल्हाईंदसि। हींअर लिखी ॾियां या शाम जो जेॾी महिल वेंदी आहे पोइ लिखी ॾियां? हींअर लिखी ॾे अम्मा, वरी दिलि तां लही वेंदी। बंगले ते वेंदसि, रईसाणी हरू भरू छिड़बियूं ॾींदी। ठीकु आहे मुंहिंजी अम्मा, तूं वेह, मां लिखी थी अचां। अची अम्मा, संभाले रख त किथे गुम न थी वञे। हा अम्मा, संभाले रखंदसि, गुम कोन थींदो। पर इहा ॻाल्हि भाॼीअ सां न कजांइ, हरू भरू असांखे बुछड़ो कंदी। भाॼाई सां? हुन सां त मां ॻाल्हाईंदी न आहियां अम्मा, त पोइ ॻाल्हि कीअं कंदसि? सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।